जो पैगाम खणी कुरान शरीफ खणी ही सब तव्हां वटि मेड़ आया आहिनि ही झोली खणी आया आहिनि त पाण में चओ झेड़नि खे ख़तम कयो मोहबतूं विरहायो प्यार विरहायो उहो पैगाम खणी तव्हां वटि आया आहियूं। असांखे उमेद आहे त हिन सॼे मेड़ में काफ़िले खे तव्हां इज़त ॾींदव तव्हीं मान ॾींदव ऐं ठाहला या तारीख़ रखंदव जीअं सॼी सिंध मां ही नफ़रतुनि जो नाग जेको आहे उहो ख़तमु करे मोहबतुनि जा मीनार ॾियूं ऐं मोहबत जो क़दम वधायूं। मोहबत पाए मन में रुंडा रोड़िया जिन तिन जो सराफन उण तोड़ वगियो। असीं उहो लतीफ़ जो पैगाम खणी आया आहियूं मोहबत जो पैगाम खणी आया आहियूं कुरान शरीफ खणी आया आहियूं। ही सभु मोज़िज़ीन ही सैयद ही मौलवी साहब अहले इल्म तव्हां वटि आया आहिनि त बाबा हिननि झेड़नि खे ख़तमु करियो। अॼु इहे ई असीं नियत खणी आया आहियूं तव्हां वटि आया आहियूं त हिन ठाह छो कंहिं झेड़े जो को बि अंत कोन्हे छो त झेड़े जी पछाड़ी नाहे। झेड़नि में 100 माण्हू मारे छॾियो वरी छा थींदो। इन करे ही झेड़ा जेके आहिनि असांजे हिन धरतीअ ते हिकिड़ो नासूर आहिनि हिकिड़ी तबाही आहिनि। सॼी सिंध झेड़नि में गर्क थी पई आहे। असीं हिन लतीफ़ जे धरतीअ खे हिन सिंध खे अमुन जी धरती बणाइणु चाहियूं था। इन करे असीं ही बेड़नि खे क़ाफ़िलो खणी आया आहियूं त ही जेको तव्हांजो ऐं काकनि जो पाण में तनाज़ो आहे इन खे ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कजे ऐं को फ़ैसिलो